जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। 10 ॾींहं पहिरियां करमपुर जे समाजी अॻवान डॉक्टर शबीर अहमद दायो जे मरूम वालिद जे तॾे तां चोरी थियल मोटरसाइकिल करमपुर पुलिस वापस कराए मालिकनि हवाले कई आहे। जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। 10 ॾींहं पहिरियां करमपुर जे समाजी अॻवान डॉक्टर शबीर अहमद दायो जे मरूम वालिद जे तॾे तां चोरी थियल मोटरसाइकिल करमपुर पुलिस वापस कराए मालिकनि हवाले कई आहे। जॾहिं त चोरी थियल मोटरसाइकिल शिकारपुर रहवासी ख़ादिम हुसैन सोलंगी जी ॿुधाई पई वञे, जेको नौजवान डॉक्टर शबीर अहमद सां वालिद जी वफ़ात ते ताज़ियत करणु करमपुर आयो हो। जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।